एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप। सुखमनी साहब में साहब ॿुधाया कि जंहिं वखर वठण लाइ तूं हिन संसार में आयो आहीं उहो एकमात्र आहे राम जो नालो, और उहो राम जो नालो संतनि जे घर मां मिलंदो आहे। जंहिं संतनि जे घर मां उहो राम जो नालो मिले उन संतनि जे लाइ साहबन हिन पद में फरमायो आहे, चरण साध के धोए धोए पियो, हाँ चरण साध के धोए धोए पियो, चरण साध के धोए धोए पियो, चरण साध के धोए धोए साध को अपना दियो, ओ अर्प साध को अपना दियो, ओ अपना साध के धोए धोए पियो, चरण साध के धोए धोए पियो, और प्रसाद को अपना दियो, ओ चरण साध के चरण साध। श्री राम साहिब चन था जाथों वो राम जो नालो मिले संतन जे घर मां, चरण साध के धोए धोए पियो, अर्प साधकों अपना जियो, हिन जीव जे मुक्ति जो जेको ज्ञान आहे उहो अध्यात्म ई आहे। पंहिंजे सुञाण जो ज्ञान। असांजे मोटी बुद्धि वारनि जे लाइ सरगुण पूजा आहे। ॾाढा थोड़ा पुरुष सूक्ष्म वृत्ति वारा आहिनि। श्री राम पर सत्संग में ॿुधाइणो सच आहे। छो जो सरगुण पूजा में ग़लति इस्तेमाल घणो थी वियो, दुरुपयोग ॾाढो थी वियो। अधिक पंहिंजे कामनाउनि जे अधीन थी करके उहे फॉर्मेलिटियूं बणिजी वयूं। राम ओॾो तीबर वैराग कोन रहियो, ओॾो प्रभु जे लाइ अनुराग कोन रहियो, ओॾो भाव न रहियो।
अधिकता ई कलयुग में कामनाउनि जी थी वई। जेतिरो कुझु आहे पूरो नाहे। संतोष ऐं शुक्र जी वॾी हीणाई थी वई। तंहिं मुंहिंजा प्यारा भागशाली आहियो, सत्संग में वेठा हो। सत्संगी न बणबासे, अंदरि सत्य सां न जुड़दासे, कहिड़े बि मत मज़हब पंथ में असां हुजूं, असांजो निसारो न थी सघंदो। राम हिते साहिब चवनि था, चरण साध संतनि जा वचन, जेका उन्हनि साधना कई आहे। छो जो सुन संतां की साची साखी, सो बोलन जो पेख न आखी। संतनि जो सचियूं साखियूं ॿुधूं, उन्हनि उहो ई ॿोलियो आहे जेके उन्हनि ॾिठो आहे। ॾिठो माना तजुर्बो कयो आहे। श्री राम उनखे प्रभु जेकी करायो आहे, जेकी ॾिठो अथऊं, उहो ई उन्हनि ॿोलियो आहे। पंडित ॿोले पोइ जेतिरो करे या कंदो, पर संतनि जेकी ॿोलियो आहे, उन्हनि अॻ में कयो आहे, उहो ज़रूरु न आहे। उन्हनि सभु ॿोलियो आहे। उहे पंहिंजे कर्म जो घणो प्रदर्शन सहज सहज पंहिंजो ॿोले आहे। चरण साध संतनि जे वचननि खे धोए धोए पीउ। जीअं हथनि सां चरण जे धोइबा त हथनि सां धोइबा न। श्री राम त हे वचन मन सां महटणा आहिनि। बस वचन ई अंदरि वञे, मन जेकी चाहे थो उहो महटिजी वञे, उहा मिटी लहंदी वञे। वचननि सां उन अंदरी मिटी खे महटींदा वञूं, शुद्ध कयूं। छो जो मथां लिखियलु आहे उनजो, अर्प साधकों अपना जीव। संत खे पंहिंजो जीव अर्पण कर। और ईश्वर अंश जीव अविनाशी। जीव अविनाशी आहे, उहो आत्मा जो स्वरूप आहे। माध्यम जीव ठाहियो अथनि। हरे राम जीव माना जेको इच्छाऊं करे थो, तो त इच्छा ई रहे अची। बस प्रभु जो मिलण थिए, प्रभु जो ज्ञान प्राप्त थिए हृदय में, उहो निश्चय में रखी मां पंहिंजो जीवन गुज़ारियां। मुंहिंजो मन ॿाहिरि आशान वासनाउनि कामनाउनि में भिटके न, हौमे में भिटके न। सभु तूं ई तूं आहे। श्री राम जीअं तज अभिमान लेह मन मोल। भाई संतनि ॾे त राम जो नाम मिलंदे, पर कीअं मिलंदे? जॾहिं अभिमान छॾींदे ऐं मन ॾींदे। तीअं हिते बि चवनि था, उहे वचन तुंहिंजे हृदय में तॾहिं पवंदा जॾहिं जीव ॾींदे। जीअं अर्पण कंदे, तॾहिं जीव में उहे वचन प्राप्त कंदे। पहिरीं इहा घुर्ज पैदा कर। श्री राम पर के भागशाली न त इहा त परंपरा थी वई आहे। गुरु पूर्णिमा ॿियूं गुरुनि जा चरण धोईंदा आहिनि। किथे गुरु घर में अचनि, जा चरण लोटो खणी थाल खणी अधु ॾिठो आहे, मनक बि अथनि। भई ठीकु आहे, मां हे करे छॾियो। उहे रस्मां सभु वचन खणण जी शक्ति काई कान, पर उहो फॉर्मेलिटियूं पूरियूं करणियूं। जीअं असांजी माता ईंदी आहे, अॻियां सुरी सुरी हरू भाऊं उते पई हथ घुमाए करे मथे कंदी। अरे सात संग जी धरती आहे, जिथे वेठी आहे उते कर न। श्री राम संतनि जी धूड़ खपे। हे जेके सत्संग करण था, ओॾे ध्यानु हुजे। हिकु भेरे घोटकी में भाई अमरदास साहब जन रोहड़ी वारा आया। साईं खिलूराम साहब जन कि भाई चांदूराम साहब जन पंहिंजी हाज़िरी में गद्दी ते विहायो। चयूं 22 साल बचा तो शेवा कई आहे, 22 साल तोखे गद्दी ते विहणो आहे। इहा केॾी गारंटी आहे? जन 22 साल हयाती बख़्शे ॾिननि, तो शेवा कई आहे। उहा त हुई उमिरि जो कई, पर अॻिना असां चोलो छॾींदासीं। तूं 22 साल गद्दी ते वेहंदे त उमिरि ॾेई छॾियो, कंहिंखे काथे ख़बर आहे?
श्री राम। सावधानी हुजे, ध्यान हुजे पूरो। एॾी शक्तियूं हुयूं संतन में। पर जंहिं डाके तो चढ़िया हा उहो छॾियो न। उहे भाई चांदूराम साहिब जी जेका ज़मीन हुई उते वञी भितर कुटींदा हुआ, चाहे गद्दी ते वेठल आहे। उहा गद्दी जेका गुरगद्दी हुई, जीअं गुरु ॿियनि खे विहाए विया, पंहिंजे खे पोचोलो छॾियऊं, तीअं असांजे सॼी रोहिड़ी डिवीज़न में कंहिं बि संत पंहिंजे तरफ़ां साम्हूं न विहायो, पोइ पंचनि विहायो ॿारहे ते, कंहिंखे बि पुटु हो शिष्य हो जंहिंखे बि विहायो। पर हिननि इहो करे ॾेखारियो गुरुनि खे मञण वारनि में इहा शक्ति पैदा थींदी आहे। त भाई चांदूराम साहिब कयो, त भाई चांदूराम साहिब खे चयो। हुननि वेनती कयनि चांदूराम साहिब कॾहिं दर्शन करण विया गुरु दरबार जो खैरपुर ॾहरकी में। पुॼाइण आया आहिनि स्टेशन ते भाई चांदूराम साहिब, संदन गुरुदेव जा पुत्र। तो साईं मोकिलाइनि था चांदूराम साहिब घोटकी जे लाइ बि, पर आज्ञा वठनि था साईं हाणे दया कयो, शरीर छॾियऊं, हाणे हलूं ओॾे। त विनोद में संतनि चयो, ओॾे कंहिं कुझु ॾिठो आहे छा? चई साईं जंहिं सतगुरनि ते तव्हांजी कृपा आहे उन्हनि खे हिते त सुख आहिनि, पर अॻियां बि अनंत आनंद आहिनि, सुख मिलंदा। चया चङो भला 10 साल अञा रहो था। ऐं ईअं ई थियो भाई चांदूराम साहिब जन 10 वरिया रहिया। छोड़ो वसण घोट अकाली न हुयो, पर सभु संत असांजा अकाली हुया, वक़्तु पंहिंजे हथ में। कीअं हुननि चयो, कीअं हुननि क़बूल कयो, सम्झ में अचे थो। अकाल पुरख परमात्मा जा रूप थियल हुया, शुद्ध सतोगुणी, शुद्ध सतोगुणी। वाह 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 सदके श्री राम जी की चैन वो थी पे। शेवाऊं कयूं गुरनि जूं, होमे नास न माया न मुंहिंजो कुझु आहे। पोइ उन अमरदास साहब लोटो जल जो खणी करके, हे सजाई पेर मेरा पिया हुजनि, ओॾो ज़मीन तो अचनि, वेठा अची वो एतरी विरती वरी देही जो ध्यास न संतन खे। अमरदास जहिड़ो संतो उतों उथी करके और सॼो पेर धोई छॾे, हिन संतन खे ॼाणे न रही। न त ईअं हो महिमान ते संत आयो आहे वसण घोट जो, पुटनि खे इहो कीअं करणु ॾींदा हुआ, पर न बसि हो पंहिंजी सुरती में वेठा आहिनि, हुन 2 पेर धोई छॾिया, सॼा मिटी वारा, उहो लोटो पी विया पाण। श्री राम। तो हाणे जंहिंजो लोटो पीतो उहा शक्ति कोई अमरदास साहब में आई। शक्ति तो उन्हनि में रही जेका वचन सिद्धि थे। राम भाई खिलूराम साहब मुंहिंजा प्यारा, बस घणो विश्लेषण न कयूं, हेॾे अचूं असां। बस जीव खे उन मन रूपी हथनि सां उन ख़्यालनि खे शुद्ध कयूं असां। साधक धूर करूं स्नान, साधक धूर करूं साधक धूर करो स्नान, साधु ऊपर जाइए कुर्बान, वाहगुरु साधु ऊपर जाइए कुर्बान,
जाइए कुर्बान, जाइए कुर्बान, साध की धूर करो स्नान, साध ऊपर जाइए कुर्बान, साधक धूर साधक। श्री राम वही मेल हलियो आयो। स्नान करण जे वक्त वेंदा से श्री राम तो यो हकीमन मां ॿुधण थियो आहे तो शरीर खे खूब महटियो। हरे राम नस नस खुली पए और उहा अंदरी गरमाश ॿाहिरि निकिरी वञे, जल पए पूरी शुद्धि थे। श्री राम तेल लाइण महिल बि मालिश थे तो वरी हीअं नसुनि खे बि खोलिजे पहिरियों, तो पोइ वरी मालिश थींदी तो उहो अंदरि थोरो ज़म थींदो नसुनि में। तीअं सनान महिल बि खूब महटिजे तो नसूं खुली वञनि, उहो जल जी ठंडक अंदरि बि पहुचे। श्री राम हाणे ॿ शयूं आयूं, हिकु स्नान ॿियो महटण। हिकु स्नान तो पाणी पेटींदो वञु, हुन धोईंदो वञु, पर न महटण धोए धोए पीउ, धोए धोए। तो स्नान उहो ई मन खे वचननि सां असां स्नान करायूं, ज्ञान जो। अज्ञान जी अवध्या जी जेका मल चढ़ी पई आहे उन जो स्नान करायूं। श्री राम अहिड़नि संतनि तो जाथों असांखे इहो ज्ञान जो जल मिले, ज्ञान जी गंगा मिले। श्री राम उन सां असां मन खे जल करायूं, शुद्ध कयूं ऐं महटे महटे करके। पर हाणे साध सेवा वड भागी पाई, भाई चांदूराम साहब जन सियारे में चाहे वो अगले साल जा मट रखियल हुजनि त बि भरे सघिबा न, ऐं असांजे संतनि ॾे हूंदा हुआ। पर जॾहिं ऊन्हारो चेटीचंड शुरू थींदो तॾहिं नवां मटियूं घुराईंदा, अंदरि खणी पोयूं हुजनि, पर अॻियों नयूं मटियूं। श्री राम काथे सभु त सभु, थोड़ा त थोड़ा, पर अॻियूं मटियूं चेटीचंड ते ताज़ियूं, तो उहो पाणी थधो वधीक थींदो। सियारे में तो ईअं रखण सां थधो थी वेंदो आहे। श्री राम तो पुराणा मट रखियल हो, उन खे मटी खे सिंवर ॿेवर चढ़ियल हो। चयो बा कोई प्यारो हिन मटी खे हिन खे ठीक करके नओं करे अची धोई भरे रखे। कोई प्यारो थियो उन खे करे आयो, पर ओतिरी हुनजी महिनत न लॻी, न कई। चयो न बाहे पूरो साफ़ न थियो। ॿिए कंहिंखे चयूं प्यारा कोई, वरी उहो कोई, उहो बि पंहिंजे दिलि सां पंहिंजे माटे अंदरों ॿाहिरों जी चयो न बाहे बि पूरन न थियो आहे। जॾहिं अंदरि ॿाहिरि नओं लॻे तॾहिं हे जल भरिजे। पोइ पाण सॾु करे चवनि था भाई खिलू, भाई तूं श्री राम कोई हा सहज ही कोई बाबा है अञा ठीक करे थे। भाई खिलूराम साहब अच्छा चाकू खणी करके मथों भी छलण लगा, उनजो सेंवर लाहण लाए अंदरों भी चाकू सां उनजो पूरो सेंवर लाथऊं। उनजो जेको पहिरियों तहो हुयो उहो हथों खुली पियो। उन तह लाइण सां पानी थधे थियण जो हथों साधन वधी वियो और मट्टी भी न्यू थी वई। तीअं भरे करे अची अॻियां रखियईं। संतनि जे मुख मां निकितो जीअं हिन मटी खे बेटा
तो कोरो करे बनायो आहे, तीअं तुंहिंजो हिरदो ईअं ई कोरो बणंदो। श्री राम। साध शेवा वड भागी पाई, साध सेवा वड भागी पाई, साध संग हरे कीर्तन गाइए, ओ साध संग हरे कीर्तन गाइए, साध संग हरे कीर्तन गाइए, साध सेवा वड भागी पाइए, साध संग हरे कीर्तन गाइए, साध सेवा साध। श्री राम। अंतःकरण शुद्ध थे, उन जा ये ब साधन आहिनि, असांजो मन शुद्ध थे। कबीर साहब जो जहिड़ी चादर परमात्मा निर्मल ॾिनी ही असां उनखे निर्मल बणाए रखियोसीं, ऐं वरी उहा जहिड़ी हुई चादर परमात्मा खे ॾिनीसीं। असां सभु हंस रूप परमात्मा मां आया आहियूं, पर हे अजायूं सजायूं ॾिसण वैसण ॿुधण ॻाल्हाइण घुमण फिरण सॼी मन ते मल चढ़ी वई, परिणाम दुख था ॾिसूं पिया। हे त सुख स्वरूप आहे, सुख सागर मां निकितल आहे। राम। त शेवा ऐं कीर्तन तन जी और मन शुद्ध थे, तन मन ॿई शुद्ध थियनि। हर कीर्तन गाइए। भाई कंवरराम साहब शेवा बि कंदा रहिया, सतगुरनि सां गॾु कीर्तन बि कंदा रहिया, तीअं बाबा साईं शेवा बि कंदा रहिया, सतगुरनि सां गॾु कीर्तन बि कंदा रहिया। हरे राम। बाबा हरदास राम शेवा बि कंदा रहिया, कीर्तन बि कंदा रहिया। मुंहिंजा प्यारा, त वॾनि भागनि वारो शेवा में लॻंदो आहे। साईं कंवरराम साहब शेवा में लॻा पिया, नलको ॻणनि था, घोटकी दरबार ठहे थी। पहिरियों पहिरियों दर्शन हरदास राम कयो आहे। अधरा जो साईं नलको ॻणनि था, उते वञी मथो टेकियो। त ईअं भक्तियूं ॿुधंदो, मन चाहींदोसि मां साईं जो थियां, कंहिंसां ॻाल्हि कढे। अरे बाबा थियणो थी त थी वञे न, कढ लॻु न। श्री राम। बसि पहिरीं भेरो ते शरण में आयो त साईं खां चयो नलको वरितईं त गेड़ींदो ई रहियो। साईं वरी सुम्हिया वञी अमृत वेले उथी अचनि त उहो नलको हलंदो ई पियो आहे। राम। चयो अबा भाई अबा एॾो हरदास राम, बसि हाणे इहो बंदि करियो। बसि जॾहिं आज्ञा था। त मुंहिंजा प्यारा, साध शेवा वॾ भागी पाइए, साध संग हर कीर्तन गाइए। ईअं न थी वञे त कीर्तन बणिजी असां शेवा न कयूं। भाई कंवरराम दरबार में हेॾो मालिक थी करे कीर्तन बि करे, इहा पद्धति अची वई। मालिक बि हुया, तंहिंखां पोइ बिरलियूं विछाइण, शेवा करणु, मट भरण। हरे राम। इन करण सां अनक बि घन ते साधू राखे, अनक बि घन ते साधू राखे, अनक बि घन ते साधू राखे, हर गुण गाय अमृत रस चाखे, ओ हर गुण गाय अमृत रस चाखे, अमृत रस चाखे, अमृत
अनक विघन ते साधु राखे हर गुण गाए अमृत रस जाखे हो अनक विघन वावान श्री राम। संसार सजो बाबा समस्या जो घर आहे विघ्न ई विघ्न आहिनि भॻवान जे पासे थियो। शैतानो मुस्लमान ईसाई सभु शैतान चवंदा आहिनि असां माया चवंदा आहियूं माया भुलाईंदी भुलाईंदी अहिड़ा माण्हू मिलाईंदी वरी असां अचूं हेॾे वरी उहा रुकावट थी वञे। राम प्रभु जे पासे वियूं वरी शैतान ओॾो भुलाए पियो मन भुलाए पियो। संतनि जे साए में रहंदासीं उन्हनि वचननि खे पंहिंजो कंदासीं। हा हिकु संत वेठो हो श्री राम हिकिड़ो प्यारो दर्शन ते वेंदो हो तो विच में भगवान ई ॼण रूप धारे करके कंहिं बि रूप में अॻियां बीठो चई काॾे थो वञे चई संत जे दर्शन लाइ चई संत गुज़ारे वियो श्री राम चई चङो पोइ गुज़ारे बि वियो आहे त बि उन जे मां काई सां त वेंदुमि चई उहा काई बि खजी वई श्री राम चई काई उतां खजी वई मन रस्ते में मां पहुचांसि वञी मन श्री राम अग्नि संस्कार ते चई अग्नि संस्कार भी थी वियो चई पर थी वियो त बि उन जाइ ते मां मथो थो टेकियां वञी चई चङो हाणे वञ सम्झियो न। टे भेरा चई मरी वियो आहे काई खजी वई अग्नि थी वई चौथे भेरे चयां चङो वञ उते अचे संत वेठो आहे दर्शन कयईं मथो टेकियईं चई पियो साईं रस्ते में हिकु प्यारो मिलियो जे मूंखे चयो काॾे थो वञे चई संत ॾे चई संत गुज़ारे वियो चई हा बा हा चयो मान त मां काई सां वेंदुमि चयो उहा काई बि खजी वई चई भई उते समान साधु वेले पहुचा चई उहो अग्नि संस्कार बि थी वियो श्री राम चई बसि पोइ हरे राम हा अग्नि संस्कार बि थी वियो चई हा बा हिकिड़ो संसारी जीव वेठो अची हिकु पहर जेको ॻाल्हाईंदो रहियो त तॾहिं इहो भॻवान माॾे संकेत मोकिलियो त उहो पहर बि ॼण मुंहिंजो मां मृत्यु थी वयुमि ऐं वरी अञा उछियो ई कोन वरी ॿियो पहर वेठो रहियो अञा त उहो ॼण मुंहिंजो काई खजी वई वरी टियों पहर बि मुंहिंजो ईअं त ॼण अग्नि संस्कार थी वियो हाणे उहो उथियो वेंदो पियो आहे ऐं तोखे भॻवान चयो वञ हाणे तूं वञ हाणे संत वेठो आहे त मुंहिंजा प्यारा त असां इहे संतनि जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी करके प्रभु जे हवाले कयूं। अगनक बिघन ते साधु राखे हर गुण गाए अमृत रस चाखे त अहिड़नि संतनि ॾे जाथो एॾो कुझु मिले विघ्न दूर थियनि। हा हर सुठे कम में विघ्न परमात्मा जो आहे देवता शुरू में पैदा कयईं त दैत्य बि पैदा करे छॾियईं अहंकार न अचे बसि न त विघ्न वारा बीठा आहिनि। हा ओट गही संत दरियाया ओट गही संत दरियाया सर्व सुख नानक ते पाया सर्व सुख नानक सुखमनी सुखमृत प्रभु नाम सुखमनी सुखमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम भगत जना हा सुखमनी वाला सुख श्री राम ओट गही ओट मन जी ओट श्री राम आधार कोई ॿाहिरों लठ या थंभे जो कोन ॾिबो आहे मन खे ओट ॾियो आहे बि आहे उहा वॾी टेक थींदी आहे संतनि जे वचननि श्री राम इहो आसरो वठी करे मां उन दर ते आयुमि सर्व थोक बस समर्पण थियुमि अची सर्व सुख नानक तेह पाया उतो ज्ञान मिलियो ज्ञान ते मां हलियुमि परिणाम सुख थियो बस सुख ई सुख सर्व सुख नानक तेह पाया श्री राम तंहिं लाइ भागशाली आहियूं संतनि जो दर मिलियो आहे कीर्तन कंदा रहूं शेवा कंदा रहूं सिमरण कंदा रहूं
लोक पर लोक सहेलो थी वञे। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय